जी नाज़रीन, कश्मीर का खबर शामिल कयों रिपोर्ट मीर हसन मलक। कश्मीर के कचे वारे इलाइक़े गोठ गुलाम कार सोलंगी में नामालूम हथियारबंदन पिस्टल गोलियों हणी 45 वरन के खावंद बख्श सोलंगी के कत्ल करे छड़ियो है। गोठ गुलाम कादर सोलंगी बरसा गुजरियल रात 4 बजे घर में दाखिल थी। जवाबदार निंड पियल गोठाणे के गोलियों हणी कत्ल करण बाद जवाबदार फिरार थी विया। पुलिस के इतला मिलण बाद वाक़े वारे हंध पहुंची लाश तालके अस्पताल मुंतकिल कयो है। पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले कयो वियो। कत्ल थियल गोठाणे खावंद बख्श सोलंगी जे वारसन जो चवण आहे त असांजी कंहिंसां बि का बि दुश्मनी न हुई, नाहक कत्ल कयो वियो आहे। तालका सिविल अस्पताल मां गोठाणे जो पोस्टमार्टम न थियण करे वारसन जो इंडस हाईवे ते धरणो। वारसन जो चवण आहे त गुजरियल 2 कलाकनि खां लाश पोस्टमार्टम लाइ तालका सिविल अस्पताल आंदो वियो आहे, जिते डॉक्टर ड्यूटीअ ते मौजूद न हुअण करे पोस्टमार्टम नाहे कयो वियो।